अस्सलाम वालेकुम दोस्तों, तगड़ा ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। छा मूसा ऐं दरिया ख़ान वाक़ई पुलिस जे हथां गिरफ़्तार थी वेंदा या वरी इन्हनि खे हितां बख़्शल भॼाइण में कामयाब थी वेंदो? ही घेरो टोड़े पुलिस जो निकिरी वेंदा या वरी मीर को अची फायरिंग कंदो हिते? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों सिजावल ख़ान मदद कंदो मूसा ऐं दरिया ख़ान जी या वरी ॿियो कुझु थियण वारो आहे? बिल्कुलु दोस्तों, काफ़ी सारियूं अपडेटूं आहिनि इन नंढड़े वीडियो में, इन खे आख़िर ताईं ॾिसंदा जी तव्हांखे सॼी कहाणी सॼी अपडेट सम्झ में अचे ऐं थी सघे दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां नेक्स्ट एपिसोड जीअं स्टार्ट थींदी, दरिया ख़ान ऐं जेको आहे वेंदो आहिनि मूसा रुख़ कंदा आहिनि जेको आहे ॻोठ ॾांहुं ते वञी ॻोल्हियूं किथे आहे मीर, ऐं उते रस्ते में पुलिस वेठी हूंदी आहे, उहा जेको आहे इन्हनि खे रोके वठंदी आहे। इते ॿई हथीका थी वेंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा तव्हां सोचे रहिया हूंदव छा इहे पकड़िया वेंदा? न दोस्तों, हितों मीर ऐं जो सॉरी मूसा ऐं दरिया ख़ान का अटकल करे हितों निकिरण जी कोशिशि कंदा ऐं पुलिस इन्हनि खे वॾो तंग कंदी ऐं भॼण कान ॾींदी। हू बि पंहिंजो ज़ोर लॻाईंदा दरिया ख़ान ऐं मूसा हितों कहिड़े बि तरीक़े सां निकिरूं। ऐं मीर ज़ख़्मी आहे, उहो अधु रस्ते में हूंदो आहे, लेकिन हिननि खे मिलंदो न आहे। हे वरी कचे खां पके ताईं ॾह निकिरी पवंदा आहिनि। ऐं जेको आहे दोस्तों बख़्शल बि त निकिरी चुको आहे, लेकिन इन्हनि जो आमणो सामणो हाणे पुलिस ऐं मूसा वारनि जो थींदो नेक्स्ट एपिसोड में धमाके सां। ऐं हिक ॿिए खे ही ॾाढो मतिलबु ज़लील करण लाइ फुल तयारु आहिनि। ऐं सिजावल ख़ान खे ख़बर पइजी चुकी आहे त पुलिस नवाब ख़ान यारनि खे पूरो मतिलबु हिकिड़ो ॼार में फसाए छॾियो आहे। ऐं सिजावल इहा कोशिशि कंदो त मां हिन जी मदद कयां, काश ही मूंखां मदद घुरनि हा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।